नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त की मुंबई में ख़बर ईंदड़ सलमान खान ऐं जेके शरूफ बॉलीवुड इंडस्ट्री जा वॾा सुपरस्टार आहिनि। जेके शरूफ वॾो इंकशाफ कयो आहे त मूं पंहिंजे डायरेक्टरनि खे सलमान खान जूं तस्वीरूं ॾेखारियूं त खेसि फिल्मुनि में किरदार मिलण लॻा। वाज़े रहे त जेके शरूफ ऐं सलमान खान ताज़ो ई फिल्म राधे दी मोस्ट वांटेड भाई में गॾु नज़र आया आहिनि। उन खां अॻु बि सलमान खान ऐं जेके शरूफ केतिरनि ई फिल्मुनि कयूं के वीर भारत ऐं बंधन में कमु करे चुका आहिनि। भारतीय फिल्म इंडस्ट्री में ॿिन्ही अदाकारनि खे सुठो दोस्त सम्झो वेंदो आहे। जहिड़ो जेके शरूफ जो तेतिरे किरदार वञण आहे त हिन जे करे ई सलमान खान खे फिल्मुनि में कमु मिलियो। पंहिंजी हिकु ताज़ी इंटरव्यू में जेके शरूफ चयो त मां इन नौजवान सलमान खान उन वक़्तु ॾिठो हो जॾहिं हू 17 सालनि जो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।